न ॾस भला मूं में कहिड़ी कमी आहे। मुंहिंजो मुंहुं मुहांडो, मुंहिंजी शिकिल शबीह तोखे कीअं थी लॻे? छा मुंहिंजा वॾा वॾा वार, वॾियूं वॾियूं अखियूं ऐं वॾा वॾा ॾंद आहिनि जो खिलां त ख्वारी ऐं रोआं त राहत थी अचे? तूं लफ़्ज़नि जा ॼांगरा ॾींगर मुंहिंजे अहसासनि जे पुठनि ते हणी मुंहिंजे ख़ुशियुनि खे बांबड़ा ॾियण खां अॻु में त न मार। यादि अथई जॾहिं तोखे चवंदो हुयसि त मुंहिंजा दर्द वॾा थींदा वञनि, ऐं पोइ ख़बर अथई अॼु उहे सूर ऐं दर्द एॾा वॾा थी विया आहिनि जो मुंहिंजी ज़िंदगी जे हर ॾींहं मथां ट्रापियूं ॾींदा वधंदई। तो अॻियां कॾहिं खिलियसि त बि एक्टर ऐं जे रुनस त फनकार थी सघे। मुंहिंजी दिलि त हाणे मूंखे ई बदरू लॻण लॻी आहे, उहा बदरू जंहिंमें कॾहिं मोहबत जो मच त परे पर चाह त चमको बि नाहे ॾिनो। जज़्बा सुकल वण जे पननि वांगुरु दर्दनि जी झोलीअ में उॾाणा वञनि, जेके वरी ॾींहं क़यामत जे मिलिया त मिलंदा, न तब थियो ख़ैर। सूर ऐं सख्तियुनि मुंहिंजे दिलो दिमाग़ ते बेपाड़ी वांगुरु हमिलो करे ॾिनो आहे, ऐं मञमि त तुंहिंजे सोचुनि जो महवर ॿिया ई खोड़ हूंदा। कंहिं शाइर जे शेर वांगुरु त तुंहिंजी सींद सजाइण वारा घणा, मुंहिंजी दिलि खे ॾुखाइण वारा घणा। ज़िंदगी जी दरबदरीअ में मूंखे तुंहिंजो ई दर आख़िरी दर नज़र आयो। मूं सम्झो दुनिया जहान तोखां शुरू तोते ई ख़तम थींदो, पर ख़ैर आउं इमोशनल थी पहिरियों दफ़ो तॾहिं रुनो हुयसि जॾहिं ड्रामा सीरियल मोर उॾाणा मोर जी 16वीं क़िस्त में सेठ माणिक मोर जी माउ खां व्याज में आख़िरी बकरी विकाए वियो हुयो, जेका पाण पुटस मोर जे इलाज लाइ धारी हुई। ऐं उन खां पोइ आउं सम्झंदो हुयसि त मोर जो इलाज कोन थींदो ऐं उहो मोर मरी वेंदो, पर उहो ई मोर मूं ॿिए ड्रामे में चाक चङो भलो ॾिठो हो। जीअं जीअं वॾो थींदो वियसि तीअं तीअं सम्झी वियसि, अरे यार ही छा, ही ड्रामा त ड्रामा आहिनि, ऐं ड्रामा ड्रामा हूंदा आहिनि जिन ते आउं इमोशनल थी रोई पवंदो हुयसि। ऐं अॼु जॾहिं पंहिंजी ज़िंदगी जूं 36 बहारूं ॾिसी चुको आहियां त पंहिंजे सोचुनि खे एतिरो पुख़्तो करे वरितो अथमि त ड्रामे में बीमार मोर कोन मोह त तुंहिंजे छॾे वञण ते भला आउं कीअं मरंदुसि। ऐं हाणे त मूंसां खोड़ ज़िंदगियूं साह खणी रहियूं आहिनि। एतिरो करे तो ॿियो कुझु न त इहो सबक़ु ज़रूरु ॾिनो, जंहिंखां पोइ मूं पंहिंजी दिलि जे कमरे जे ॿाहिरां तख़्ती हणाई ऐं उन तख़्ती ते लिखी छॾियो त अणॼाण जो अचणु बंदि आहे।